बंदऊं संत असजन चरना बंदऊं संत असजन चरना दुख प्रद हो भय बीच कछ बरना दुख प्रद हो भय बीच कछ बरना बिछरत एक प्राण हर लेहि मिलत एक दुख दारुण देहि मिलत एक दुख दारुण देहि बंदऊं संत असजन चरना दुख प्रद ओ भय बीच कछ बरना दुख प्रद ओ भय बीच कछ बरना बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारे गुर साथ संगत ता सभिनी जो स्वागत आ हिन श्री रामचरित मानस जे सत्संग में। उस्तति ऐं वंदना प्रकरण हली रहियो आहे। वंदना थी रही आहे, संतन जी वंदना थी, पोइ दुष्टन जी भी वंदना कई तुलसीदास। हाणे वरी ॿिन्हिनि जी गॾ में वंदना थो करे। बंदऊं संत असजन चरना। गोस्वामी तुलसीदास चए थो हाणे मां वंदना थो कयां संतन जी भी ऐं असंत माना दुष्ट जेको संत ना है उन जी। चरणन जी वंदना, चरना चरणन जी वंदना। पर अखर केॾो सुठो यूज़ तो करे तुलसीदास, असज्जन। दुष्ट जे लाइ भी अखर असज्जन, भाई जेको सज्जन ना है उहो। इन में तो हुनखे भी बुरो न लॻंदो, दुष्ट खे भी। सामान्य माण्हूअ खे चइजे कि तूं सज्जन कोन आहीं, उनखे बुरो लॻी सघे थो। पर जेको आहे ई दुष्ट, उनखे दुष्ट न चई करे चइजेसि कि तूं सज्जन त कोन आहीं, संत कोन आहीं तूं।
त थोरो उनखे ठीकु लॻंदो। त उन्हनि ॿिन्हिनि जी गॾु वंदना थो करे। पहिरीं अलॻि अलॻि कई तुलसीदास, पहिरीं संतनि जी वंदना, संत समाज जी वंदना, पोइ दुष्टनि जी वंदना, पोइ दुष्ट समाज जी बि वंदना, खल गन। हाणे संत ऐं असंत ॿिन्हिनि जी गॾु में वंदना, ॿिन्हिनि खे गॾु रखे थो, बराबरि विहारे थो तुलसीदास। चए थो बीहो ॿई, ॿिन्हिनि खे मां नमस्कार थो करणु चाहियां, छो त तव्हां ॿिन्हिनि में समानता आहे। तुलसीदास तो चए संत ऐं असंत, दुष्ट असज्जन, ॿिन्हिनि में समानता आहे ॾाढी वॾी, ॿई दुख ॾींदा आहिनि। त खल सोची असां त ॾींदा ई आहियूं दुख, संत कीअं दुख ॾींदो आहे? तुलसीदास चए थो दुख प्रद उभय बीच कुछ भरना। वो अंतर इहो आहे, बिछरत एक प्राण हर लेही। जेको संत आहे न, उहो अगरि असां खां विछड़ी वञे हमेशा जे लाइ, त मरण जे समान दुख मिलंदो आहे। जंहिं संत जे संग में असां रहिया हुजूं, उन जे सानिध्य में असां सत्संग जी अमृत वर्खा में सनानु कयो हुजे, या ईअं उन जे संग में रहिया हुजूं, सुठो लॻो हुजे, उन जी छाया में बि रहिया हुजूं, ऐं उहो जॾहिं विछड़े असां खां, त मरण जे समान दुख आहे। तुलसीदास थो चए। ऐं दुष्ट जो दुख केॾी महिल आहे, जॾहिं उहो मिलंदो आहे। मिलत एक दुख दारूण देही, अहिड़ो दुख ॾींदो आहे, दारूण दुख, दुस्सह। इहो फ़र्क़ु आहे। हिक जो वञणु दुखदाई आहे, ॿिए जो अचणु दुखदाई आहे। उल्टो बि था करे सघूं, संत जो हुजणु सुखदाई आहे ऐं दुष्ट जो वञणु सुखदाई आहे। ॾाढी वॾी जिंद छुटी, ईअं सम्झंदो आहे माण्हू कि हिकु कंटक निकिरी वियो, दुष्ट वियो त सुख थियो, ऐं संत आयो त सुख थियो। इहा बि समानता आहे, तुलसीदास न लिखी आहे, इहा थी सघे थी समानता। संत मिलन सम सुख जग नाही, इहो बि आहे रामायण में। संत जो मिलण थिए, संत सां समागम सत्संग थिए, त उन जहिड़ो कोई सुख कान्हे। पर उहो कलयुग में उहो बि दुर्लभ थी वियो आहे। सचे संत जो संग इन करे दुर्लभ थी वियो आहे कि दावो त ॾाढा ॼणा कंदा आहिनि कि असांखे त सचे गुरूअ जे संग में आनंद आहे, सभु कुझु आहे, दर्शन ई काफ़ी आहे उन्हनि जो। पर उहो वास्तविक सुख कोन पियो थो प्राप्त करे, जेको चए पियो थो। उनखे कुझु ॿियो पियो थो मिले, या धन में बरकत, या अलाए छा, या उनखे ख़ुशी थी थिए कि हेॾो वॾो पहुतल, जंहिंजो ॾाढो नालो आहे शहर में देश में, उहो मुंहिंजे घर आयो, बसि इहा ई ख़ुशी कि उनजे करे मुंहिंजी इज़त वधी वई। पोइ उनखे नालो ॾींदा आहिनि कि असांजा अहोभाग्य संत असांजे घर में आयो, असां वटि आया उहे। पर इन जी ख़ुशी हूअ वारी कान्हे जेका वास्तविक ख़ुशी संत मिलन जी थींदी आहे। ॾाढनि खे शायदि अनुभव बि कान्हे, छो त माण्हू संवेदन शून्य थी चुको आहे। सभु बौद्धिक थी विया आहिनि, दिमाग़ सां सोचण वारा, ऐं मथां मथां ई ॾिसण वारा, अनुभव करण वारा न। संत जो असली सुख तॾहिं सम्झिजो, संत संग जो, संत मिलन जो, जॾहिं तव्हांखे हल्कोपन महसूस थिए, कोई बोझ न लॻे।
मोरारी बापू चवंदो आहे कि संत ईअं हुजे, असां वटि अगरि कॾहिं अचे त असांखे ईअं लॻे कि कोई नंढड़ो ॿार खेॾी करे हली वियो। एतिरो सरल हुजणु खपे, एतिरो सहज हुजणु खपे, पंहिंजो कमु बि करे हलियो वञे, पंहिंजो असर बि छॾे हलियो वञे, ऐं कोई आडंबर बि न करे, ऐं असांखे बोझ न लॻे, असहजता न करे असांखे। अहिड़े संत जो मिलन सुखदाई आहे ऐं दुष्ट जो मिलन दुखदाई आहे। खल दुष्ट ईंदो त उन जे अचण सां ई नकारात्मकता अची वेंदी, उन खां पोइ उन जो ॻाल्हाइण अञा ख़राब, दिमाग़ मन बि ख़राब कंदो, बुद्धि बि ख़राब कंदो, भविष्य बि ख़राब कंदो। जेॾी महिल उहो कुछ बि पंहिंजी हरकत कंदो। त तुलसीदास चए थो मां ॿिन्हिनि जी वंदना थो कयां, चरणनि जी, छो त ॿई दुख ॾींदा आहिनि। बंदऊं संत असज्जन चरना, दुख प्रद उभय बीच कछ भरना, बिछड़त एक प्राण हर लेही, मिलत एक दुख दारुन देही। ॿियो मिले थो त दुख थो ॾे केरु खल, ऐं जेको संत आहे उहो वञे थो त दुख थो ॾे। जे कृष्ण भॻवानु विछड़ी वियो गोपियुनि खां त दुख, राम विछड़ी वियो दशरथ खां त प्राण हली विया। बिछड़त एक प्राण हर लेही, दशरथ उन जी मिसाल आहे। अॻिते आहे तुलसीदास तो चए, उपजई एक संग जग माही, ये खल दुष्ट माना असज्जन ऐं सज्जन संत, इहे ॿई हिक ई जगत में पैदा थींदा आहिनि, कोई अलॻि अलॻि ग्रह खां कोन ईंदा आहिनि। माना इन ॿिन्हिनि जो जन्म स्थान हिकिड़ो ई संसार, हिकु ई जगत। दुष्ट बि हिते ई पैदा थिया इन ई धरतीअ ते, ऐं संत बि हिते ई पैदा थिया। उपजई एक संग जग माही, हिक साथ पैदा थिया। जहिड़ीअ तरह जलज जोंक जिम गुन बिलगाही, कमल जो गुल ऐं जोंक, जोंक उहो ई कीड़ो, ॼौर, उहो जोंक ॼौर छा कंदी आहे, खून चूसे वेंदी आहे, चिपकी पवंदी आहे शरीर जे कंहिं अंग ते, पोइ खून चूसींदी आहे, त उनजो इलाज करण लाइ उपयोग कंदा आहिनि। कंहिंखे फुंसी फोड़ो हुजे त उते चिपकाए छॾींदा आहिनि, उहो सॼो कढी वठंदी आहे गंदगी, ऐं पोइ वरी उनजी गंदगी वरी उहो कढी छॾींदो आहे उन मां। त जोंक खून चूसण वारो जीव जल मां ई पैदा थींदो आहे, कमल जो गुल बि जल मां पैदा थींदो आहे। केॾो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में। कमल जो गुल ख़ुशी ॾींदो आहे, जेॾी महिल खुलियल हूंदो आहे, खिलियल हूंदो आहे त प्रसन्नता ॾींदो आहे, उहो वधाए छॾींदो आहे ख़ुशी। जोंक खून चूसे वेंदो आहे। तहिड़ी तरह संसार में संत प्रसन्नता ॾींदा आहिनि, कमल जे गुल वांगुरु खिलियल हूंदा आहिनि हमेशा, ऐं जोंक जहिड़ा दुष्ट बसि खून चूसींदा आहिनि, परेशान कंदा आहिनि। कमल जो गुल उन कमल खां मथे पाणीअ खां मथे हूंदो आहे जंहिंमां पैदा थियो। संत हिन संसार में पैदा थी करे संसार खां मथे हूंदा आहिनि, संसार में लीन कोन थींदा आहिनि, अलॻि ई जंहिंखे चइबो आहे न्यारा, संसार खां न्यारा। ऐं जोंक
पाणीअ जे अंदर ही हूंदो आहे, उन में ही ओत प्रोत हूंदो आहे। खल संसार में ही डूबियल हूंदो आहे, संसार खे ही सभु कुझु सम्झंदो आहे, उन खां मथे हू कोन उथंदो आहे। ऐं संत संसार खे पहचानींदो आहे, अलॻि थी करे ही त पहचाने सघिबो। संत मथे थी संसार खां उनखे पहचाने वेंदो आहे। खल संसार खे कोन पहचाने सघंदो आहे। खल केवल दुष्टन, खल जो हिकिड़ो ही फार्मूलो हूंदो अथव, हू सभिनीनि ते शक कंदो आहे, त किथे किथे शक सही निकिरंदो आहे, पर किथे वरी ग़लति भी निकिरी वेंदो आहे। पर हू हमेशह डाउट, सुठे जो भी ग़लति अर्थ कढंदो। 10 माण्हुनि मां अगरि 5 माण्हू हिन सां छल कपट कनि, ही त 10 सां ही 10 माण्हू हुजनि, ही 10 जे बारे में ही चवंदो कि 10 ही ग़लति आहिनि। पर हुजे छा, 5 सुठा हुजनि, 5 ख़राब हुजनि, 5 सच में चालबाज हुजनि ऐं 5 पर सुठा हुजनि। ही छा चवंदो, 10 ही चालबाज आहिनि। पोइ उन्हनि मां 5 त सही साबित हिन जा धुका लॻी वेंदा, त ही उनखे पंहिंजी होशियारी सम्झंदो आहे दुष्ट माण्हू, कि अरे असांखे त ख़बर आहे न, असांखे त सभु पतो आहे। पर तूं सुठनि खे कोन पहचाने सघे। संत ॿिन्हिनि खे पहचाने वेंदो आहे, सुठे खे भी ऐं बुरे खे भी। दुष्ट कोन पहचाने सघंदो आहे, हू केवल बुरो ही सभिनि खे सम्झंदो आहे। इन करे के सच में बुरा हूंदा आहिनि त उहे अची वेंदा आहिनि हिन जे निशाने ते। त उपजई एक संग जग माही, जलज जोंक जिम गुन बिलगाही। त ही संसार एक समझो समुंड आहे, उन में ही सुठा माण्हू भी पिया था पैदा थियनि ऐं ख़राब भी पिया था पैदा थियनि, संत भी पिया था पैदा थियनि, दुष्ट भी पिया था जनम वठनि। असांजे लाइ ही अवसर आहे कि असां छा पिया था ठहूं हिन संसार में। जिंदगी थी हैवान करे, जिंदगी थी भगवान करे, माधव मालिक खे याद कंदे, तोखे लेखो न ॾियणो पवंदो। जिंदगी मोक्ष जो द्वार आ, जिते हर कंहिंखे हलणो पवंदो। जिंदगी मोक्ष जो द्वार आ, जिते हर कंहिंखे हलणो पवंदो। जिंदगी रूहानी राह आ, उन्हीअ राह ते हलणो पवंदो। जिंदगी थी हैवान करे, जिंदगी थी भगवान करे, जिंदगी थी हैवान करे, जिंदगी थी भगवान करे। माधव मालिक खे याद कंदे, तोखे लेखो न ॾियणो पवंदो।
मालिक खे यादि कंदे तोखे लेखो न ॾियणो पवंदो। ज़िंदगी मोक्ष जो द्वार आ जिते हर कंहिंखे पहुचणो पवंदो। ज़िंदगी न विशन में विञाए वठी ज्ञान आत्म सुख पाए। बिना विशन में विज्ञान वठी ज्ञान आत्म सुख पाए। जंहिं मालिक ॾिना सुख अथई तंहिंजो नाम तोखे जपणो पवंदो। जंहिं मालिक ॾिना सुख अथई ज़िंदगी मोक्ष जो द्वार आ ज़िंदगीअ जी अमोलक घड़ी लख ख़र्ची न मिलंदे वरी। ज़िंदगी जी अमोलक घड़ी ख़र्चे न मिलंदी वरी। हैड़ो हीरो हथनि मां जेवियो पोइ तोखे पछताइणो पवंदो। अहिड़ो हीरो हथनि मां जेवियो तोखे पछताइणो पवंदो। ज़िंदगी मोक्ष जो द्वार आ जिते हर कंहिंखे पहुचणो पवंदो। हीअ ज़िंदगी हिकु रस्तो आहे ऐं मंज़िल आहे मोक्ष मुक्ति। आख़िर उते ई पहुचणो आहे मोक्ष जी मंज़िल ते। त हिन ई मनुष्य जनम मां ई असां मोक्ष पाए सघूं था। हिन ई मनुष्य जनम में असां संत बि थी सघूं था ऐं दुष्ट बि ठही सघूं था। उहो असांजे मथां आहे। दुष्टता जो फल आहे नरक ऐं संत जो फल आहे स्वर्ग। दुष्टता जो फल आहे अपजस, संत जो फल आहे जस, सुठनि कर्मनि जो। गोस्वामी तुलसीदास चए थो जहिड़ी तरह सुधा सुरा राशि हिकु ई आहे न, पर गुण अलॻि अलॻि। सुधा माना अमृत, सुरा माना शराब। राशि साॻी सुधा सुरा, पर ॾाढो उन्हनि में फ़र्क़ु आहे। जात बि हिकु ई, छो त ॿई पाणी आहिनि, लिक्विड आहिनि ॿई, ऐं ॿई ठाहे निकिता बि उतां ई आहिनि समुंड मां। समुद्र मंथन महिल सुरा बि निकिती हुई ऐं सुधा बि, अमृत बि निकितो हो। ॿिन्हिनि जी पैकिंग हिकु ई मटके में, पर सुरा खईं दैत्यनि ऐं सुधा मिली वई देवताउनि खे।
त सुधा सुरा सम साधु असाधु, तीअं साधु ऐं असाधुअ जी बि राशि हिकु ई थी लॻे, बसि अखर अची वियो। बाक़ी त उन साधु त उन में बि आहे न, साधु उन में बि आहे, बसि अची वियो। सेम जाति, सेम वर्ण, सेम कम। जनक एक जग जलधि अगाधु, ॿिन्हिनि जो जनक हिकिड़ो ई, पिता हिकिड़ो ई। तीअं संत ऐं असंत जो पिता हिकिड़ो ई, हीअ संसार। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कि हिकु ई घर जा ॿ भाउर, शक्ल बि हिकु ई, हाइट बि, शरीर बि हिकु ई ॿिन्हिनि जो पिता, पर गुण अलॻि अलॻि, ईअं बि थी वेंदो आहे। त सुधा सुरा सम साधु असाधु, गुण अलॻि अलॻि, ऐं वैल्यू उन जी आहे, गुण जी, भीतरी गुण अवगुण जी मायने रखंदी आहे। शक्ल सां छा आहे, पहनावे सां छा। भल अनभल निज निज करतूती, लहत सुजस अपलोक विभूति। तुलसीदास चए थो कि पंहिंजे पंहिंजे करणीअ जे अनुसार, करणी कर्तव्य या कर्म, पंहिंजे पंहिंजे कर्मनि जे अनुसार संत माण्हू यश पाईंदो आहे, ऐं असंत दुष्ट माण्हू अपजस हासिल कंदो आहे। भलो माण्हू, संत केवल परंपरा जो न समझिजो, संत हिकु सामान्य ॻाल्हि पे थी हले। भलो माण्हू यश प्राप्त कंदो आहे। जेको माण्हू भलो आहे उनजी साराह थींदी थियणी पवंदी। ऐं जेको अनभल दुष्ट आहे उनजो अपजस थींदो। ऐं इनखे विभूति तो चए तुलसीदास, लहत सुजस अपलोक विभूति। संपत्ति, दुष्ट जी संपत्ति आई आहे अपजस। सुधा सुधा कर सुर सर साधु, गरल अनल कलिमल सर ब्याधु। सुधा माना अमृत, ॿुधोसी पाण। सुधाकर ॿियो अखर तो अचे, सुधाकर ही तुलसीदास जी शैली आहे। सुधाकर चंद्रमा खे तो चए, पर कीअं, चंद्रमा जो किथे बि नालो ईअं आहे कोन, इनजी शैली आहे। अमृत वरसाइण वारो सुधाकर, उहो हिकिड़ो ई आहे, चंद्रमा। सुधा सुधाकर। ऐं सुरसर, सुरसर गंगा खे, सुर माना देवताउनि जी नदी, गंगा नदी। सुरसर, टिनिनि में सह अखर। साधु जेको थींदो आहे, संत जेको थींदो आहे, उहो सुधा वांगुरु थींदो आहे, सुधाकर थींदो आहे, ऐं सुरसर वांगुरु थींदो आहे। सुधा माना अमृत, उन जे वचन मां अमृत जी वर्खा थींदी आहे। जॾहिं बि संत माण्हू ॻाल्हाईंदो आहे, भलो माण्हू ॻाल्हाईंदो आहे, त वणंदड़ ॻाल्हाईंदो आहे। सुधा सम, सुधाकर चंद्रमा वांगुरु उहो शीतलता ॾींदो आहे। चंद्रमा वांगुरु उनजो स्वभाव शीतल हूंदो आहे, थधो हूंदो आहे। ऐं गंगा वांगुरु पवित्र करे छॾींदो आहे। संत जो संग असांखे पवित्र करे छॾींदो आहे, गंगा जे समान। इन जे विपरीत जेको व्याधु आहे, व्याधु माना दुष्ट, उहो गरल माना विष, ज़हर, उन वांगुरु उन जा वचन थींदा आहिनि, ज़हर उगलण वारा वचन। अनल
अग्नि जे समान त उन जो व्यवहार हूंदो आहे, जलाइण वारो, क्रोध। ऐं कलीमल सर, साधुअ जो संग गंगा वांगुरु हूंदो आहे, ऐं दुष्ट जो संग कलीमल हिकु नदी थींदी आहे, कर्मनाशा नदी। उहा कंहिं एरिया में आहे, उन जो बि वर्णन आहे कि कहिड़े हंधि आहे। उहा उल्टो कमु कंदी आहे। उन नदीअ में अगरि कोई टुॿी हणे सनानु करे न त शुभ कर्म नष्ट थी वेंदा आहिनि। सुठा कर्म, कर्मनाशा उनखे चइबो आहे। त दुष्ट जो संग अथव कर्मनाशा। कारकत जी कथा में जो ॿुधोसीं पाण कि पुण्य हलिया वेंदा आहिनि, विरहाइजी वेंदा आहिनि। जीअं धनेश्वर हलियो वियो उन्हनि माण्हुनि जे विच में, जिन कारकत जो विर्त रखियो हो, त सभिनी जा पुण्य खींचे वरितई। त दुष्ट माण्हू छा कंदो आहे, असांजा पुण्य नाश करे छॾींदो आहे। सलाहूं अहिड़ियूं ॾींदो, ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधाईंदो, पंहिंजे रूप, पंहिंजी शकल ॾेखारे करे असांजो मन बि अपवित्र करे छॾींदो, बुद्धि भ्रष्ट करे छॾींदो। कर्मनाशा। त दुष्ट जो संग कीअं आहे, विष ज़हर वांगुरु, अग्नीअ वांगुरु, ऐं कर्मनाशा नदीअ वांगुरु। ऐं व्याधु जो ॿियो अर्थ इहो बि आहे, व्याध शिकारी, हिंसा करण वारो। त हिंसक ई हूंदो आहे दुष्ट। हाणे ॾिसो, संत वचन सां अमृत ॾींदो आहे, ऐं कर्म सां पवित्र कंदो आहे, ऐं मन सां असांखे शीतलता ॾींदो आहे, मन शीतल कंदो आहे। मन, कर्म ऐं वचन। दुष्ट जो बि मन, कर्म, वचन आहे, उन जो बि हिकु पंहिंजो आहे। उहो वचन सां ज़हर उगलींदो आहे, कर्मनि सां अपवित्र कंदो आहे, ऐं मन सां अग्नीअ वांगुरु मन दुखाईंदो आहे, मन तपाईंदो आहे। त इहे ॿई ॼणा हिन संसार में आहिनि। हिन ई संसार में इहे अलॻि अलॻि दोष गुणमयी आहिनि। हाणे ॾिसो, असां ईअं बि चई सघूं था, कंहिं संत चयो आहे, संत मृत्यु हरींदो आहे, अमृत छा कंदो आहे? अमृत अगरि कोई पीए त उहो अमर थी वञे। हा, संत मृत्यु हरींदो आहे, ताप हरींदो आहे, शीतलता ॾेई करे ताप हरींदो आहे, ऐं पाप हरंदो आहे, पाप खसे वठंदो आहे। पाप हरे, छो पाप हरे? छो त गंगा जे समान उहो पवित्र आहे। ऐं खल वरी मृत्यु करे, पाप करे ऐं ताप करे, खल वरी टई कंदो आहे। त सोचो, कंहिं चयो आहे कि भॻवान अगरि मां एॾो बुरो हुजां त भली नरक में वास ॾिजां, पर कंहिं दुष्ट जो संग न ॾिजां। दुष्टनि खां मूंखे बचाइजां, मुंहिंजी रक्षा कजां, दुष्टनि खां परे रखजां, या दुष्टनि खे मूंखां परे रखजां। ऐं संत जो संग ॾिजां, कि जेको तुंहिंजी नज़र में पास थी चुको हुजे, ई उन जो मूंखे सानिध्य, थोरी छाया मूंखे ॾिजां, ताकी मां बि उन जहिड़ो थी वञा, उन जे संग में मां बि ओड़ो थी वञा। त पंहिंजे पंहिंजे कर्मनि जे अनुसार कोई यश प्राप्त कंदो आहे, कोई अपजस प्राप्त कंदो आहे। कर्मनाशा, विष, इहे ऐं दुष्ट साधु इहे अपजस हासिल कंदा आहिनि, ऐं अमृत, गंगा नदी, चंद्रमा ऐं संत इहे यश सारा प्राप्त कंदा आहिनि। हिकिड़ो भॼन आहे,
के मुझा मालिक मुखे जियारी तो जस जो जियार जा। सही है। वो तो ओम जा साईं, ओम जा साईं, संग दे संतन जो मुखे पंहिंजे प्यारन जो, मुखे संग दे संतन जो ओम जा असांखे परमात्मा संग दे सुठो संतन जो। ओम जा साईं, ओम जा साईं, संग दे संतन जो पंहिंजे प्यारन जो, मुखे संग दे संतन जो संग दे संतन जो पंहिंजे प्यारन जो। जो आही मात जी आया, दर छदेत हैं जो पई मां पछताया, दर छदेत हैं जो ढक ढकण वारा अंग उघाड़िय जो रहिजी अचे भूल
चंद ना तो पछाड़िए जो ओम जा साईं ओम जा साईं संग दे संतन जो मुखे पंहिंजे प्यारन जो त संग खपे संतन जो ऐं कहिड़ा संत जेके भगवान तुंहिंजा प्यारा हुजनि पंहिंजे प्यारनि जो मूंखे संग ॾे त अॼु नओं साल बि आहे न तव्हांखे नए साल जूं लख लख वाधायूं उहो साल जेको हिन धरतीअ ते मान्य आहे असां केॾो बि चऊं कि असांजो सन कोन्हे असांजो साल कान्हे ॾाढा ईअं बि आहिनि ही असांजो साल थोरे ई आहे हा कान्हे असां बि था चऊं असांजो विक्रम संवत आहे पर उहो मञींदा किथे आहियो बर्थडे मल्हाईंदा आहियो अंग्रेजीअ जे हिसाब सां तारीख़ चेंज कंदा आहियो अंग्रेजीअ जे हिसाब सां राति जो 12 खां पोइ व्यवहार लेन देन त हिन जे हिसाब सां पेंशन कॾहिं ईंदी अथव चंड ते ईंदी अथव छा तिथ ते ईंदी अथव ऐं पहिरीं तारीख़ ईंदी अथव न त जॾहिं व्यवहार जंहिंमें रहूं था जेको नियम आहे 7 अरब माण्हुनि जो हिन धरतीअ जो त उन जी वैल्यू कीअं न आहे इहा बि त परमात्मा जी इच्छा सां ई उन जे बिना कुझु थींदो आहे छा त हिकु मान्य सत्य न सम्झिजो हिन ईसवी सन खे पर हिकु मान्यता प्राप्त ई आहे जेको व्यवहार में हलंदा ई आहियूं जनम बि त उन ई तारीख़ ते मल्हाइबो आहे न त उन सन 2022 जी अॼु पहिरीं तारीख़ आहे पहिरियों ॾींहुं आहे नओं साल उहो नओं साल माना हिकु नओं असांखे मिलियो आहे कुझु नओं करण जे लाइ त उहो तव्हांजो सुठो थिए ऐं सुठो इहो ई आहे कि असांखे संत वारा गुण अचनि संत स्वभाव जी प्राप्ति थिए ना कि दुष्ट या असंत वारी बाक़ी त रोज नओं साल आहे अध्यात्म जे हिसाब सां पंहिंजे धार्मिक जे हिसाब सां मन जी वधीक मायने आहे ही जेको व्यवहारिक ईसवी सन आहे इहो सूर्य जे हिसाब सां आहे ॿाहिरि प्राकृतिक रूप सां पर विक्रम संवत चंद्रमा जे गतीअ सां हलंदो आहे ऐं चंद्रमा जो संबंध मन सां आहे उनखे फॉलो करण सां मन जी प्रसन्नता हासिल थींदी आहे ऐं उद्धार बि थींदो आहे भवसागर खां माण्हू पार बि थी वेंदो आहे त हिन व्यवहारिक सन जूं तव्हांखे लख लख वाधायूं शुभकामनाऊं गुण अवगुण जानत सब कोई तुलसीदास चए थो कि सभिनीनि खे ख़बर आहे कि साधु छा थींदो आहे ऐं असाधु छा थींदो आहे सभिनि खे ख़बर आहे बुरो छा आहे ऐं सुठो छा आहे सही छा आहे ऐं ग़लति छा आहे सभु गुण अवगुण जानत सभु कोई तव्हांखे बि ख़बर आहे न सभिनीनि खे सभु ख़बर आहे तॾहिं बि कोई साधु थो ठहे कोई असाधु थो ठहे हिन जो कारण इहो आहे जो जंहिं भाव नीक ते ही सोई जंहिंखे जहिड़ो रस्तो सुठो लॻे थो उहो अपनाए थो ख़बर सभिनीनि खे आहे कि छा सही आहे छा ग़लति आहे दुष्ट खे बि ख़बर आहे कि मां अगरि दुष्टता करे रहियो आहियां त इहा ग़लति आहे या मूंखे अपजस ई ॾींदी तॾहिं बि उहो करे त थो कारण ॾिसो हिकु थींदी आहे रुचि ॿियो थींदी आहे मती
जंहिंखे जहिड़ी मत अचे या त आहे न, ओॾी महिल कहिड़ी मत थी अची वञे, असांजा वीचार पिया त मटिजंदा रहंदा आहिनि। जहिड़ो संग मिली वञे ओड़ा वीचार अची वेंदा आहिनि। हिकु थींदी आहे मती, ॿियो थींदी आहे रुचि, असांजो इंट्रस्ट कंहिंमें आहे, दिलचस्पी छा आहे असांजी। ॿियो थींदी आहे परिस्थिति, परिस्थिति बि कंहिंखे दुष्ट ठाहे छॾींदी आहे, मजबूरी। ऐं ॿियो स्वभाव। आंटीअ हिकु ॻाल्हि चई, तव्हां चयव गांधारीअ जी, छा हो उहो? हा, अविवेक ते पई हले न जॾहिं ॻाल्हि सत्संग में विवेक अविवेक, त आंटीअ चई गांधारीअ पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾी त इहो हुनजो अविवेक हो न। पटी न ॿधे हा, अखियुनि सां ई रहे हा, त शायदि अञा वधीक सेवा करे सघे हा पंहिंजे पतीअ जी, उनजी साथी थी करे हले हा। त मां ओॾी महिल आंटीअ खे चयो कि न, थी सघे तो गांधारीअ खे ओॾी महिल इहो मन में आयो हुजे, मत अहिड़ी ईअं कमु कयो हुजे कि मुंहिंजो घोटु सूरदास हुजे, लाचार हुजे, ऐं मां बढ़िया फिट एंड फाइन थी करे रहां, त हिन सां मुंहिंजे घोट जी घटिताई कोन थींदी। हर्ता कर्ता जो मां थी वञा त उहो त लल्लू पंजू चवाराईंदो। ऐं तॾहिं इहो न हलंदो हो, इहो अॼुकल्ह हले थो कि स्त्री बढ़िया संभाले वेठी आहे घर खे ऐं घोटु हुनजे पुठियां, हाँ बोल क्या करना है सोनू डार्लिंग, वो उनखे घुमाएसि थी, चल क्या बताऊं क्या करना है, कहाँ कैसे बोलना है, बाक़ी चुप रहना। इहो हाणे त हले थो, भली हले, भली थियण ॾियो, भली कनि, पर आख़िर में उन्हनि खे महसूसु थींदो कि असां पंहिंजे घोट ते शासन करे पंहिंजो ई नुक़सानु कयोसीं। गांधारीअ खे मत आई हूंदी कि मां ईअं न थियां, मां पंहिंजे घोट जी बल्कि घटि हुजां, त घटि में घटि बराबरी करण लाइ अखियुनि ते पटी ॿधी छॾियईं कि मां ऐं मुंहिंजो घोटु हाणे असां ॿई बराबरि आहियूं। मत ईअं हली वई हुनजी। त कंहिंजी मत कीअं, भीष्म पितामह, इहो बि तव्हां पुछियव कि दुर्योधन इन्हनि जो साथ ॾेई करे ग़लति कोन कयईं, मां चयो न, पितामह भीष्म खे चङी तरह ख़बर हुई कि धर्म छा आहे ऐं अधर्म छा आहे, हू सभु सम्झंदो हो, पर ओॾी महिल मत कीअं पई कमु करे, उनखे ठीकु छा पियो लॻे, उहो उनखे ख़बर आहे। तव्हांखे ॾाढा माण्हू चवंदव कि हीअं छो न कयई, या हुनखे कहिड़ी ख़बर आहे कि तव्हांजी मत ओॾी महिल कीअं हली। असां जॾहिं मीटिंग रखी संतनि जी, साधु समाज जी, त कोई ॿियो प्रोग्राम न रखियोसीं, केवल मीटिंग, भई चर्चा कयो, बहस कयो, संवाद कयो, कुझु कढो निष्कर्ष। त ॾाढनि संतनि चयो कि तव्हां न को कोई कार्यक्रम रखियव, न शोभा यात्रा, तॾहिं लॉकडाउन बि कोन हो, का पाबंदी बि कोन हुई भीड़ गॾु करण जी। मां चयोमांसि मुंहिंजी मत जेका कमु पई थी करे मां उहा कयो, मुंहिंजी मत, मुंहिंजी ॿुधी, जेको मां सभु ॻाल्हियूं सोचे करे ही कयो। ऐं उन खां पोइ लॉकडाउन लॻी वियो कि हाणे कोई भीड़ गॾु नथो करे सघे, त असां पहिरियों ई उहो कयोसीं। त मां जंहिंखे ॿुधायां पियो कि मां छो न कयो, उहो ॿुधण लाइ तयार ई न, बसि इहो ई चए छो, आख़िर छो? अरे तुंहिंजी मत तुंहिंजे हिसाब सां थी कमु थी करे, तुंहिंजी मत चए थी कि छो, आख़िर छो? हेॾा ॼणा आयासीं त बि छो नथो कुझु विशेष थिए, ऐं मुंहिंजी मत पई थी कमु करे, न न न, त हर कंहिंजी मत अलॻि अलॻि कमु कंदी आहे। तुलसीदास चए थो, जंहिंखे जीअं ठीकु लॻंदो आहे उअं कंदो आहे, गुण अवगुण जानत सभु कोई,
जो जंहिं भाव नीक तंहिं सोई, जंहिंखे जीअं ठीकु लॻे थो उहो उहो ई करे थो। पर तॾहिं बि मूल प्रेरणा या त आसुरी हूंदी आहे या दैवी हूंदी आहे, कि मूंखे साधु जे रस्ते ते हलणो आहे या असाधुअ जे रस्ते ते हलणो आहे, इहो ऑलरेडी भीतर प्रेरणा थींदी आहे, उन अनुसार त मत कमु कंदी आहे ऐं रुचि बि उन अनुसार पैदा थींदी आहे। पोइ उन सां ई विभाजन थींदो आहे, ॿ भाग थी वेंदा आहिनि, हिकिड़ा साधु ॿिया असाधु, ऐं इन्हनि ॿिन्हिनि सां हीअ संसार ठही वेंदो आहे। भलो भलाई पे लही, लही नीचाई नीच, भलो माण्हू भलाई ग्रहण कंदो आहे, नीच माण्हू नीचता ई ग्रहण कंदो आहे। ऐं उन्हनि जी साराह बि ईअं ई थींदी आहे, सुधा सराही अमरता, गरल सराही मीच। अमृत जी साराह इन में ई आहे, इन में ई आहे कि उहो अमर करे, अमरता प्रदान करे। ऐं ज़हर जी विष जी बि तारीफ़ तॾहिं आहे जॾहिं उहो मारे। ज़हर अगरि असर न करे कंहिं ते त चवंदा यार नकली मिलावटी ज़हर वठी आया आहियो, उन में बि उन जी बुराई थींदी। अगरि ज़हर न मारे कंहिंखे त सुठो ई कई न मारे करे, पर उन जी बुराई थींदी कि भैंसा नकली ज़हर वठी आया आहियो, असर ई कोन कयईं, मिलावट अची वई आहे। तीअं ई दुष्ट माण्हू अगरि दुष्टता न करे त हैरानी थींदी कि हिन दुष्टता न कई। सम्झो कोई बदमाश टाइप जो हुजे, उनखे कोई चए कि हलिया अच तुंहिंजी ज़रूरत आहे असांखे, ही पैसा वठि थोरो असांजो कमु कर, हुनखे दॿ कढ, ऐं उहो न कढे हुनजी दॿ, त हिन जी बेइज़ती बुराई थींदी या न थींदी? कि यार कहिड़ो ई तूं कहिड़े तुंहिंजो नालो तो पंहिंजो ॿोड़े छॾियो अॼु। तुलसीदास इहो थो चए, सुधा सराही अमरता ऐं गरल सराही मीच। विष जी सराह थींदी तॾहिं जॾहिं उहो पंहिंजो कमु करे। भलो माण्हू जेको आहे न भलाई कंदो ऐं बुरो माण्हू बुराई ग्रहण कंदो, स्वभाव ॿई कोन छॾींदा। जेको भलो माण्हू आहे उहो दान कंदो, उदारता कंदो, ऐं दुष्ट माण्हू हिंसा ई कंदो, मौक़ो पाए करे। अच्छा, मौक़ो पाए करे बुरो माण्हू भलाई बि कोन कंदो, कि अॼु अवसर मिलियो अथई कुझु शुभ करण जो, अॼु करे वठि, त बि कोन कंदो। ऐं साधु माण्हू मौक़ो मिलण ते बि बुरो कोन कंदो, अवसर मिलण ते बि ॿई पंहिंजो पंहिंजो स्वभाव बरक़रार रखंदा। जीअं हू तव्हां ॿुधो हूंदव, हिकिड़ो विच्छू संत खे डंग पियो हणे, त संत उनखे वापसि पाणीअ में पियो छॾे, त कंहिं चयसि हू डंग थो हणे त मारीसि न उनखे, त साधू अची उनजो स्वभाव आहे डंग हणणु, हू नथो छॾे स्वभाव, ऐं मुंहिंजो स्वभाव आहे साधुअ जो, त मां पंहिंजो स्वभाव कीअं छॾे ॾियां, मां छो विच्छू थी वञा। ॿई पंहिंजो पंहिंजो स्वभाव रखी करे कमु पिया था कनि। त तुलसीदास चए थो अॻिते, खल अघ अगुन साधु गुण गाहा, उभय अपार उदत अवगाहा। हिन संसार में इन्हनि जा गुण अवगुण ॾाढा आहिनि, मां सभु वखान नथो कयां, सभु थोरा सा ई मां गुण ऐं दोष वखान कया। हो खल अघ अगुन साधु गुण गाहा,
अपार उदित अवगाहा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। तेहि ते कछ गुण दोष बखाने, संग्रह त्याग न बिन पहचाने। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम। जय जय राम। तुलसीदास चए थो कि दुष्टन जे पापन ऐं अवगुण जी कथाऊं त ॾाढियूं आहिनि, ऐं साधुअ जे गुणनि जूं बि कथाऊं ॾाढियूं आहिनि। अथाह समुद्र आहिनि, अथाह समुंड जंहिंजो ओर न छोर, त सभु थोरी वर्णन कंदासीं। एॾो अथाह आहे जी सम्झो हिकिड़ो कोई दुष्ट हुजे त उन जा चेला बि त हूंदा ॿ टे, उनखे फॉलो करण वारा बि त हूंदा, वरी उन्हनि फॉलोअर्स जा बि त हूंदा फॉलोअर, त केॾी वॾी संख्या हूंदी दुष्टनि जी। तीअं साधुअ जी बि त हूंदी, कोई न कोई त मञींदो हूंदो, त पोइ त विस्तार थींदो वेंदो। उन्हनि जो अथाह आहे, उन्हनि जो कोई आर पार और छोर कान्हे। ऐं का लिस्ट नथा ठाहे सघूं पाप जी कि ही पाप आहिनि, नवां नवां बि पाप अची सघनि था। तुलसीदास लिखियो आहे कि भगवान तॾहिं अवतार वठंदो आहे जॾहिं दुष्ट अहिड़ी अनीति कनि जेका बयान न करे सघिजे। करे अनीति न जाए बखानी, अहिड़ा अहिड़ा तरीक़ा ईजाद कंदा आहिनि दुष्ट जो चवण में न अचे कि ही ग़लति आहे। एॾी चालाकीअ सां उहो दुष्टता करे वेंदा आहिनि जो ख़बर ई न पए, चई न सघूं। ऐं हू बि दादागिरीअ सां चवंदो, ॿुधाए छा ग़लति कयो, छा ग़लति चयो, जबकि सभु कुझु ग़लति कयईं। त जाए न बरनी, वर्णन न थी सघे अहिड़ी अनीति। त इन करे चई अथाह समुंड आहे हिननि जी अनीतिअ जो, ऐं संत जे बि गुणनि जो कोई सीमा कान्हे। मां त केवल थोड़ा गुण दोष ॿिन्हिनि जा ॿुधाया। त कंहिं चयो हूंदो यार तुलसीदास तूं राम कथा शुरू कर न, हे गुण दोष कढी छो वेठो आहीं। ऐं जे पुछियो हूंदो न उहो ओॾी महिल ॾंद खोटींदो हूंदो पक, छो त इहे माण्हू इहे ई हूंदा आहिनि फालतू, कि तूं राम कथा शुरू कर, गुण दोष छो कर, थोड़ा बि छो ॿुधाई। तॾहिं तुलसीदास चई मूंखे राम कथा लिखणी आहे त हिकु जानकारी हुजणु खपे कि बुराई छा आहे, दोष छा आहे, अवगुण छा आहिनि, पाप छा आहिनि, ताकि मां सावधानीअ सां लिखंदो रहां। हिकु जानकारी त हुजणु खपे। कंहिं चयो हूंदो तुलसीदास खे कि अरे यार तव्हां अञा लिखणु शुरू कयो अथव त बुराई करणु शुरू करे चयव शुरूअ में ई, अञा सत्संग शुरू कयव ई ऐं जलेबी अची वई तव्हां वटि। बुराई न कबी आहे, न करणु खपे। ॾंद खोटण वारो थो चए, बुराई छो था कयो। तुलसीदास चई बुराई इहा बुराई त कान्हे, छो त कंहिंजो नालो त खणा कोन थो। मां तो चवां खल दुष्ट उहो जेको हुजे, ऐं मां बि चवंदो आहियां जलेबी जेका हुजे। कोई साम्हूं ईंदो ई कोन, जेको साम्हूं ईंदो त माना उहा जलेबी आहे। हा, त हिकु वर्णन आहे ताकि संग्रह त्याग न बिन पहचाने, ताकि असां गुण ग्रहण करे सघूं ऐं अवगुण हटाए सघूं। ॾिसो हिन संसार में थिए छा पियो थो, माण्हू गुण त ग्रहण करे पियो थो पर अवगुण हटाए कोन पियो थो। इहा बि मुसीबत आहे। ज्ञान त धारण करे पियो थो पर अज्ञान कोन पियो थो हटाए।
सुठा सुठियूं ॻाल्हियूं यादि करे पियो थो, ॿुधाए बि पियो थो, पर ख़राब ॻाल्हियूं हटाए कोन थो। इन जो मतिलबु समस्या ओड़ी जी ओड़ी लॻी पई आहे। शुरूआति इतां थियणु खपे, पहिरीं बुराई हटणु खपे न, सुठाई पोइ धारण कंदासीं न। अगरि असांजो जीवन एतिरे में ई अगरि पूरो थी वञे कि बुरायूं हटाइण में, त बि सुठो। नकली सुठाई धारण करण खां त असां बुराई हटाए करे सिंपल थी वञूं, नॉर्मल। पर थिए छा पियो थो समाज में, ज्ञान जे नाले ते ऐं ॿियनि ॻाल्हियुनि जे नाले ते, सुठाईअ जे नाले ते माण्हू केवल सुठायूं ज्ञान केवल मथां धारण पियो थो करे। ऐं ॿी ॻाल्हि, परमात्मा संसार खे पहचानण जे बजाए परमात्मा जूं पियो थो ॻाल्हियूं करे। मनुष्य सत्संगी, अॼुकल्ह जो सत्संगी संसार खे सुञाणण जे बजाए परमात्मा खे सुञाणण जी कोशिशि पियो थो करे। चए थो परमात्मा खे सुञाणे वेंदासीं त संसार खे बि सुञाणे वेंदासीं। तूं रही संसार में ई पियो थो, उन्हनि जहिड़ो ई पियो थो हली, तूं परमात्मा खे पहचानींदे संसार में संसार जहिड़ो थी करे। पहिरीं हिन संसार खे पहचान करे हिन खां मथे थी, ऑटोमेटिक परमात्मा खे तूं पहचाने वेंदे। तूं अज्ञान नाश कर, ज्ञान ऑटोमेटिक अची वेंदो। तूं बुरायूं पंहिंजूं दूर कर, सुठाई ऑटोमेटिक अची वेंदी। मां चवंदो आहियां कि अज्ञान दूर थियणु ज़रूरी आहे या ज्ञान अचणु ज़रूरी आहे, त चवंदियूं आहिनि इहो कहिड़ो प्रश्न आहे। अरे ज्ञान आएगा तो अज्ञान तो भागेगा ही ना। तो चवंदो आहियां न, ईअं कोन थींदो आहे। दीप जले और अंधेरा ना भागे, त दीप जले अंधेरा त भॼंदो, पर जुगनूअ सां अंधेरो कोन भॼंदो, रेडियम सां अंधेरो कोन भॼंदो, चमकंदा त उहे बि आहिनि। त तीअं ई कोई ज्ञान अहिड़ो आहे जेको चमकंदो त आहे, पर अज्ञान नाश कोन कंदो आहे। त असांजो ध्यानु हिन में हुजे कि असांजो अज्ञान नाश थिए, न कि ज्ञान ईंदो वञे ऐं अज्ञान ओड़ो जो ओड़ो ई रहे। तुलसीदास चए थो, असां इन करे दुष्टनि जो वर्णन कयोसीं, बुरायुनि जो वर्णन कयोसीं, ताकि असां पहचाने करे छॾे सघूं। संग्रह त्याग न बिन पहचाने, बिना पहचाने न को गुणनि जो संग्रह थी सघंदो ऐं न अवगुणनि जो त्याग थी सघंदो। पहचान त खपे न, त पहचान जे लाइ विश्लेषण त करिणो ई पवंदो न, बुरे जो ऐं सुठे जो। त छाजी हिन में आलोचना, छाजी निंदा, ही विश्लेषण आहे। सत्संग में अगरि बुरे माण्हूअ खे आणे करे उनजो हू तो कयो वञे विश्लेषण, त सिर्फ़ु इन लाइ कि असांखे छा त्याग करिणो आहे ऐं छा धारण करिणो आहे, इन लाइ। अगरि बुराइयुनि जो विश्लेषण न कयोसीं त सुठायूं त अची वेंदियूं, पर कॾहिं कॾहिं सुठाई कॾहिं बुराई सुठे जो रूप धारण करे अची वेंदी, छो त असांखे पहचान न हूंदी। त इन करे असां ही विश्लेषण कंदा आहियूं ऐं द्वेष सां कोन कंदा आहियूं, न को ईर्ष्या सां कंदा आहियूं। तुलसीदास बि इहो ई कमु कयो आहे। तेही ते कछ गुण दोष बखाने, तॾहिं मां थोड़ा गुण ऐं दोष वखान कया, छो त संग्रह त्याग न बिन पहचाने, बिना पहचाने न गुण ग्रहण थींदा, न दोषनि जो त्याग थींदो। त हिते असां सत्संग खे रखूं था, वरी सुभाणे परीहं। हा पुछो। हा हिकु ई आहिनि सभु, ये सभु हिकु ई आहिनि। तुलसीदास जी हुआ है न कविता या शैली, या असज्जन माना जेको सज्जन न हुजे,
असंत। हा हा एक्चुअली हूअं त ॾिठो वञे असजन जो अर्थ आहे जेको सज्जन न हुजे। हा पर तुलसीदास खल ऐं दुष्टन खे सम्मान ॾियण जे लाइ मां चयो न सुठो अखर यूज़ कयो, हिकु सुठो अखर यूज़ करण लाइ कि हिननि खे सम्मान मिले, हिननि खे बुरो न लॻे त भाई इहे दुष्ट कान्हनि, ही असज्जन आहिनि, असंत आहिनि इहे। हा त उन्हनि खे बि बुरो कोन लॻंदो। त हिते सत्संग जी समाप्ति।